الحمد لله رب العالمين الحمد لله وحده ونصر عبده وأنجز وعده وحزم الأحزاب وحده. قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الدين عند الله الإسلام. فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر: اليوم أكملت لكم دينكم وأتممت عليكم نعمتي ورضيت لكم الإسلام دينا. فقد قال النبي صلى الله عليه وسلم: من رأى منكم منكرا فليغيره بيده، فإن لم يستطع فبلسانه، فإن لم يستطع فبقلبه، وذلك أضعف الإيمان. وقد قال النبي صلى الله عليه وسلم: يد الله على الجماعة، من شذ شذ في النار. فقد قال النبي صلى الله عليه وسلم: عليكم بسنتي وسنة الخلفاء الراشدين المهديين، وعزوا عليها بالنواجذ. أو كما قال النبي صلى الله عليه وسلم. فقد قال عليه الصلاة والسلام: من أحب سنتي فقد أحبني، ومن أحبني كان معي في الجنة. أو كما قال النبي صلى الله عليه وسلم: صدق الله العلي العظيم، وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين، ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسلیما. सब साथी दिल जे गहराइन सां सरकार दो आलम हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात गिरामी ते दुरूद व सलाम जो नजरानो पेश कन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम बिरादर मुकर्रम हजरत मौलाना सऊद अफजल हालेजवी साहब, बिरादर मुकर्रम हजरत मौलाना मोहम्मद साले इंडन साहब, स्टेज पे मौजूद अकाबरीन जमीयत उलमा इस्लाम, नाज़ीम उश्शान इज्तिमा में शरीक मुझा मोहतरम दोस्तों, भाईरों और बुजुर्गों, सागोई पार्क आहे, सागी स्टेज आहे, सागी कॉन्फ्रेंस आहे, सागोई उन्वान ऐं मौजू आहे। ऐं मां पक समझां थो
महफिल भी सागी, मजलिस भी सागी, स्टेज भी सागी, पिंडाल भी सागो। तो यकीनन मुझे बाबे जा कातिल जेका अज मुझे पोया हिन उहे भी हिते मौजूद हूंदा। उन्हनि खे अज पैगाम ॾियण थो चाहियां, पंहिंजे बाबे जे तरफ़ां न्यापो ॾियण थो चाहियां, पंहिंजे शहीद बाबे जो रूह जो पैगाम पहुचाइण थो चाहियां, कातिलन के मुखातब थी करे चवण थो चाहियां तो मेरे बातिल को पुकारो, मेरे बातिल को पुकारो कि मैं जिंदा हूं अभी, मेरे बातिल को पुकारो कि मैं जिंदा हूं अभी, मेरे मक्तल को संवारो कि मैं जिंदा हूं अभी। अहीं चवण थो चाहियां लहू के कतरे, लहू के कतरे, पयाम तूफान लहू के कतरे, फिरोग ईमान लहू के कतरे, चिराग इरफान लहू के कतरे, नवीद बरलब सहरे बसेमा, चमने बदामा लहू के कतरे, हयात ताजा का लेके आए पयाम यज़्दा लहू के कतरे। चमकते थे, चमकते हैं, चमकते रहेंगे, नक्शे राह बनकर सरे पयामा लहू के कतरे। करार पाए निशान मंजिल, करार पाए निशान मंजिल, जाना लहू के कतरे, लहू के कतरे जो बोलते हैं, लहू के कतरे जो बोलते हैं, जो गाज़ियों को बुलाते हैं, लहू के कतरे अज़ां देकर ज़माने भर को जगाते हैं, लहू के कतरे, लहू के कतरे, पयाम तूफान लहू के कतरे, फिरोग ईमान लहू के कतरे, चिराग इरफान लहू के कतरे। ऐं वो खून तहां के चवण तो चाहे, वो खून तहां सां ॻाल्हाइण थो चाहे, वो खून तहां सां मुखातब थियण थो चाहे। उठ सर पर बांध कफन गाजी, मैदान में आओ, मैदान में आओ। उठ सर पर बांध कफन गाजी, मैदान में आओ, मैदान में आओ। शमशीर उठाओ, बातें न सुनाओ, मैदान में आओ, मैदान में आओ। ललकारा है तेरी गैरत को, ललकारा है तेरी गैरत को, शहीद के कातिलों ने ललकारा है तेरी गैरत को, शहीद के कातिलों ने। पैगाम खालिद महमूद का मैदान में आ, मैदान में आ। अचबो मैदान ते मरी वियायो, ड्रिजी वियायो, जेका मैदान ते निकरंदा बैयत बुलंद करे चवन त इंशाअल्लाह जैसी ताई जान में रत जो आखिरी कतरा मौजूद है, शहीद इस्लाम जे मशन के जिंदा ही ताबिंदा रखंदा। नारे तकबीर। मैं सामो कुर्सिन ते वेठल के ॾिसां थो, हिननि खे चुप जा ताला लॻल आहिनि। तव्हां नथा चाहियो तो शहीद जे कातिलन ते लानत न हुजे, पोइ बाबा से बुलंद चओ शहीद जे कातिलन ते, कातिलन जे सरपरस्तन ते, कातिलन जे सहूलतकारन ते, कातिलन जे मुआविनतकारन ते लानत न हुजे, लख लानत हुजैन। उठ सर पर बांध कफन गाजी, तो साया और माला वारा। उठ सर पर बांध कफन गाजी, मैदान में आ, मैदान में आ। तू फिर से रिवायत जिंदा कर, अरे मारे तवज्जो कर, मारे तवज्जो कर। तू फिर से रिवायत जिंदा कर खालिद की, महमूद की। तू फिर से रिवायत जिंदा कर खालिद की, महमूद की। तू खून से लिख तारीख अपनी, तू खून से लिख तारीख अपनी। मैदान में आ, मैदान में आ। गद्दार दुश्मन झपटा है, मक्कार दुश्मन झपटा है, अय्यार दुश्मन झपटा है। इस्लाम के सच्चे बेटों पर तू देख रहा है अब तक क्या। मैदान में आ, मैदान में आ। निकरबो, निकरबो, निकरबो। मुड़साणो भाई दो, मुड़साणो भाई दो। पोइ इन्हनि कातिलन के चवण थो चाहियो, हम हक सदाकत का परचम घर घर लहरा कर दम लेंगे। बातिल के अज़ाइम को
हाल भला, क्या खाक डराएंगे हमको, ईमान और अमल की कुव्वत से हम इनको भगा कर दम लेंगे। इंशाअल्लाह में सुस्तिया, इंशाअल्लाह में सुस्तिया। हेरो हेरो आवाज न थोचे, स्टेज भर में आवाज न थोचे, स्टेज तो आवाज न थोचे। अरबाब हुकूमत से कह दो, अरबाब हुकूमत से कह दो, ये आज़म किया है हम सब ने। अरबाब हुकूमत से कह दो, ये आज़म किया है हम सब ने, जो हक के मुकाबिल आएगा हम उसको भगा कर दम लेंगे। तालिब है यकीन, तालिब है यकीन कामिल अपना, तालिब है यकीन कामिल अपना। तूफान क्या हमें रोकेंगे, हम राहे हक के रहरो हैं, मंजिल पर पहुंचकर दम लेंगे इंशाअल्लाह। जो आवाज मुजाहिदन मांगुर भाड़ियों पुतो कोई न गलहाए, मुझे बाबे जो जियाला जरूर गलहाइन। हाँ, हम राहे हक के रहरो हैं, मंजिल पर पहुंचकर दम लेंगे। इस देश के जर्रे जर्रे को हम अपने खून से सींचेंगे। अल्लाह की कसम इस धरती को गुलजार बनाकर दम लेंगे। या मोहतरम दोस्तों, भाईरों, बुजुर्गों, मुझे शहीद वालिद इन पार्क में इन जगह ते जेको मशन छॾियो हो, अज उहो ई मशन अॻिते खणी हलण जे लाइ तव्हांजे साम्हूं बीठो हां। छा मुंहिंजो साथ ॾींदव? छा शहीद इस्लाम जे मशन खे अॻिते खणी हलंदव? छा शहीद इस्लाम जे कातिलन खे इहो पैगाम ॾींदव त नबी की इज्जत और हुर्मत पे मरना आईन ईमान है, सरे मक्तल भी उनका जिक्र करना आईन ईमान है। डराता है मुझे क्या दारो रसन से अरे नादा, नबी के इश्क में सूली पे चढ़ना आईन ईमान है। हलबो शहीद जो मशन खणी हलबो। मुझे बाबे हिते हिन स्टेज ते जिंदगी जे आखिरी तकरीर में फरमायो हो त असां हिन धरतीअ ते उहो निज़ाम था चाहियूं जेको निज़ाम मदीने में मदीने जे मीर पाण नाफ़िज़ कयो हो। छा उन निज़ाम जे लाइ मेहनत कंदो? उन निज़ाम जे लाइ मेहनत कंदो? मुंहिंजे शहीद बाबे तकरीर जे आखिरी लफ़्ज़नि में चयो हो, असां शरीयत जी बालादस्ती चाहियूं था, असां खुलफाए राशिदीन वारो निज़ाम चाहियूं था, जनाब सिद्दीक़ अकबर वारो निज़ाम चाहियूं था, जनाब फारूक आज़म वारो निज़ाम चाहियूं था, जनाब उस्मान ज़िन्नूरैन वारो निज़ाम चाहियूं था, त जनाब हैदर करार वारो निज़ाम चाहियूं था। छा 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 हिम्मत कंदो? अल्लाह जो कसम ये हिम्मत वारा लफ्ज़ मुंहिंजा न अथव। अल्लाह जो कसम मुंहिंजा न आहिनि। इन ही स्टेज ते मुंहिंजे शहीद बाबे पुछियो हो, हिम्मत कंदो? मुंहिंजे बाबे सवाल कयो, अॼु उन जे रूह खे जवाब ॾियो, हिम्मत कंदो? हिम्मत कंदो? हिम्मत कंदो? हा, मुंहिंजे बाबे चयो हो ऐं उहे लफ़्ज़ अॼु सच साबित थी रहिया आहिनि। पंहिंजे आख़िरी तकरीर में शहीद इस्लाम फरमायो हो त माण्हू सभिनी पार्टियुनि मां बेज़ार थी चुका आहिनि, माण्हुनि सभिनी खे आज़मायो आहे, जाॾे विया आहिनि करप्शन जा अंबार लॻल आहिनि। मुंहिंजे बाबे फरमायो हो त हे फितने ऐं फसाद वारे ज़माने में अचो त गॾिजी करे क़याम अमन जे लाइ मेहनत कयूं। ऐं मुंहिंजे बाबे चयो हो, आख़िरी तकरीर में हे फरमायो हो त तव्हांखे इंसाफ़ ॾियारींदी त जमीयत उलमा इस्लाम ॾियारींदी, तव्हांखे हक़ ॾियारींदी त जमीयत उलमा इस्लाम ॾियारींदी, तव्हांजे सिंध खे वागुनि जे फातन मां आज़ाद कराईंदी त जमीयत उलमा इस्लाम कराईंदी। अॼु तव्हां खां पुछण थो चाहियां, छा जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾींदव? इंशाअल्लाह जो आवाज़ मज़े में न आहे, आवाज़ में मज़ो न आहे।
मरण को डिजी विया आहियो, मरण को डिजी विया आहियो। केड़ा केड़ा डिजी विया आहिनि मरण को। इन्हनि खे चवण थो चाहियां, आ मरणो हर कंहिं माण्हूअ खे, आ मरणो हर कंहिं माण्हूअ खे, पर ईअं न मरंदासीं ओ साथी। आ मरणो हर कंहिं माण्हूअ खे, पर ईअं न मरंदासीं ओ साथी। को ॿारण ॿारे वेंदासीं, को रंग रचाए वेंदासीं। मूंखे लॻे थो तव्हां बि न मलंग सां गॾु मलंग थी विया आहियो। हो मलंग आहे, तव्हां त मलंग न आहियो। अलाह तव्हांखे अकुल ॾिनो, तव्हां मूं ॾे तवजो कयो, मलंग खे ॾिसी छो था खिलो। हुनखे त माण्हू चरियो चवंदा, तव्हांखे छा चवणा। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हिन वक़्तु समाजड़ी सिंध सूरन में आ। हिन वक़्तु समाजड़ी सिंध जी क़ौम सूरन में आ। सिंध जो अवाम मरी रहियो, सिंध जो अवाम तड़पी रहियो। समाजड़ी सिंध हिन वक़्तु वागुनि जे वातन में तड़पी रही आहे। अॼु माण्हुनि खे रोज़गार न आहे। अॼु हिते मेरिट जो क़तरे आम थी रहियो। अॼु हिते करप्शन जा बाज़ार गरम थी रहिया आहिनि। अॼु हिते माण्हुनि खे अक़लियतुनि जे नाले ते विढ़ायो पियो वञे। शिया सुन्नी बुनियादनि ते विढ़ायो पियो वञे। देवबंदी बरेलवी बुनियादनि ते विढ़ायो पियो वञे। हिंदू ऐं मुसलमान जे नाले ते विढ़ायो पियो वञे। लेकिन अॼु मां हिते पंहिंजे शहीद बाबे जो उन आज़म खे दोहरायां थो त समाजड़ी सिंध खे इंशाअल्लाह बाबुल इस्लाम बणाए करे सुख जो साह खणंदासीं। चओ इंशाअल्लाह, चओ इंशाअल्लाह। ऐं अॼु मुंहिंजे मीडिया जा दोस्त, अॼु मुहक़िक़, अॼु चङा वाला माण्हू जिनजी कल्ह ताईं जमीयत उलमा इस्लाम ते अखि बि न ॿुरंदी हुई, बल्दियाती इंतखाबात खां पोइ ऐं कश्मीर शिकारपुर वारे मार्के खां पोइ अखि खुलियूं पयूं अथनि, छिरक भरियो थिया आहिनि। छा चइबो, मुला अची विया। छा चयो, मुला अची, मुला हाणे चवनि था त न यार बेली मुतबादिल का जमात आहे त जमीयत उलमा इस्लाम। ऐं अॼु मूंखां सहाफ़िन पुछियो त जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐलान कयो आहे त साल बि इंतजार नथो थिए। वारो कयो मूंखे पार्लियामेंट में पहुचायो, मूंखे पार्लियामेंट जी कुर्सी ॾियारियो ऐं उन ऐलान कयो आहे त मां लार करणे मां ऐं रते देरे मां ज़िमनी इंतखाबात विड़ी करे पार्लियामेंट में वेंदुमि। अॼु जे हिन अज़ीम शान ऐं फ़क़ीदुल मिसाल इज्तिमा में जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी के पैगाम ॾियण थो चाहियां त एॾो आसानी सां असेंबली में न पहुची सघंदे। इंशाअल्लाह तुंहिंजो मुक़ाबिलो जमीयत उलमा इस्लाम जा जियाला ज़रूर कंदो। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, कायदे सिंध कदम बढ़ो, कायदे सिंध कदम बढ़ो। नारे तकबीर। चाचे कायम अली शाह उन जे वाठन, सैयद मुराद अली शाह उन जे वाठन। सिंध घट लुटी आहे जो हाणे बोतारा तूं लुटण जे लाइ थो अचे। बिलावल साहब के चवण थो चाहियां, झुगी असांजी कखन पनन जी, झुगी असांजी कखन पनन जी, नज़र आ उन ते बि दुश्मनन जी। रखी विया उन ते तती का केरी, रखी विया उन ते तती का केरी। दुखी दुखी जा बरी पई आ, उमंग दिल जी डरी पई आ, ज़बान रत सां भरी पई आ, ज़बान रत सां भरी पई आ। लेकिन मुक़ाबिलो थींदो, मुक़ाबिलो थींदो। ये समाजड़ी सिंध जे शहीद ख़ालिद महमूद जो खून बर्दाश्त कयो, इंशाअल्लाह हिन समाजड़ी सिंध ते शहीद ख़ालिद महमूद जे रत सां इनक़िलाब ज़रूर ईंदो। सैयद कायम अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह खां पोइ हजरत मौलाना अल्लामा पीराने पीर दम दस्तगीर सैयद मुराद अली शाह रहमतुल्लाह अलैह खणी आया। अब खैर ताए साईं के छो खणी आया आहियो? जो साईं तब्दीली 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 आणींदा से। मां इन्हनि खे चयो काई तब्दीली कोन्हे, अवाम खे सुरमो पारायो थो वञे, बकवास कई थी वञे, माण्हुनि जे मथे में धूड़ विझी थी वञे, सिंधियुनि खे बेवकूफ़ बणायो थो वञे। काई
काई तब्दीली कोने अञा सिंध के खपाइण पिया अचनि सिंध जे कानूननि के मिटाइण पिया अचनि ऐं तव्हां ॾिठो हज़रत मौलाना सैयद मुराद अली शाह साहब मदज़िल्लहुल आली वज़ीर आला थियण शर्त पहिरियों कानून इहो आंदो त मदरसनि जे लाइ हिकु दफ़ो नओं कानून सिंध असेंबली मां ठहंदो नए कानून जो मुसवदो बि उन्हनि आंदो नए कानून जे मुसवदे खे उन्हनि पेश बि कयो लेकिन मां सलाम पेश करियां थो क़ाइद मिल्लत इस्लामिया इमामुल इनक़िलाब हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब के जे कराची में बीही करे सिंध हुकूमत के ललकारियो हो ऐं उन्हनि खे चयो हो त जेसीं ताईं हिकिड़ो बि जमीयत जो जियालो जीअरो कोई माईअ जो पुट मदरसनि जे तरफ़ मेरी अख सां नथो ॾिसी सघे नारे तकबीर क़ाइद जमीयत मौलाना फज़लुर रहमान क़ाइद जमीयत कदम बढ़ो ऐं पोइ तव्हां ॾिठो अॼु ॾींहं ताईं असेंबलीअ में उहो बिल न अची सघियो ऐं उन खां पोइ सिंध हाई कोर्ट जेका रिमार्क्स ॾिना तव्हांजे साम्हूं आहिनि सिंध में 1000 अरब रुपयनि जी करप्शन कई वई आहे रुगो हिकिड़े महकमे में रोड्स में वर्क्स एंड सर्विसेज में रोडनि जे नाले ते रस्तनि जे नाले ते गटरनि जे नाले ते पब्लिक पार्कनि जे नाले ते 1000 अरब रुपयनि जी करप्शन कई वई आहे ऐं हाणे इंक्रोचमेंट जे नाले ते ग़रीबनि जा घर ड्राथा पिया वञनि अब सक्कर में भी घर ड्राथा तो या न ड्राथा था सक्कर में भी मुझे लारकाने में भी गरीबन जा घर ड्राथा हजारन जे तादाद में गरीबन जा घर पिया ड्राहिन अब घर छो था ड्राहियो तुसी गैर कानूनी है मां पुछण तो चाहियां नौंदरे हाउस जी दीवार कानूनी है या गैर कानूनी है मां पुछण तो चाहियां हिते सरकारी जमीन ते मीटर रीडर जो बंगलो कानूनी है या गैर कानूनी है ॻाल्हायो माथो सिर तव्हां जो छो थो वञे हिते हिते जेको पाण खे सखर जो वाली ऐं वारिस तो छा उन जो बंगलो गैर कानूनी कोन्हे छा गड़ी खुदा बख्श भुट्टे जे ग्राउंड ते सरकारी पैसो इस्तेमाल कोन थिया तव्हां कयो त जाइज़ गरीब सरकारी बनीअ ते प्लाट ते झुगो ठाहे कखन जो झुगो तो वो गैर कानूनी मुफ्ती वेठा आहिनि फतवा मुफ्ती ॾींदा मां मुफ्तिन का पुछी करे फतवा तो ॾियां शरीयत मुतहरा जो कानून आहे इस्लाम जो दस्तूर आहे मदीने जे मीर जे शरीयत जो कानून आहे जेकरे के लावारिस जमीन ते को गरीब झुगो अॾे वेहे थो ऐं उनखे 30 सालनि जो अरसो थिए थो त 30 सालनि खां पोइ उहो झुगो उन्हनि जी ज़ाती मिल्कियत आहे हुकूमत उन्हनि खां नथी खसे सघे हुकूमत उन्हनि खां नथी खसे सघे अज मलारकाने में उन्हनि गरीबनि मुस्तहिकनि जे घरनि ते वियुसि मां उन्हनि सां मिलियुमि मां उन्हनि जे एहतिजाज में शामिल थियुमि ऐं लारकाने जे इंतजामिया खे 24 कलाकनि जो अल्टीमेटम ॾिनमि मां मोटी आयुमि त डीसी लारकाने मां के फोन कई तो मैं आपको रिक्वेस्ट करता हूं आप इस मामले से निकल जाएं मैं डीसी लारकाने के तुम आप कौन होते हो मुझे रिक्वेस्ट करने वाले मां कल भी गरीबन सां गड हुम अज भी गरीबन सां गड हां जेस ताईं जीरो हां गरीबन सां गड रहंदुम तोखे चवां थो त लारकाने मां निकरी वन लारकाने में जायो हुम सिंध में जायो हुम सिंध में रहो थो ऐं सिंध में ही दफन थींदुम तू पंजाब में आयो है ऐं अज बरमला सिंध हुकूमत के चवण थो चाहियो त गरीबन सां हथ चुरांद बंद कयो न त जमीयत उलमा इस्लाम तहां जो जीअण जंजाल कंदी नारे तकबीर मरी वियायो मरी उफट 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 मरी वियायो जेका जेका मरी वियायो हथ त बुलंद कयो नारे जेका जीअर आहिनि ॿई हथ बुलंद करे मुजाहिदन वांगुरु अल्लाहु अकबर जी नारे तकबीर तहांखे तो चवां तहांखे ओ अटल आदमी दिल शिकस्तो न थी ओ अटल आदमी दिल शिकस्तो न थी लट फेरे त ॾिस नांग नोड़ी अथई कंद पकड़े
त ॾिस शींहुं बकरी अथई, हथ ॿोड़े त ॾिस बाहि पाणी अथई। घबरायो न, गैर त आख़िर गैरी रहंदो, गैर त आख़िर गैरी रहंदो, गैरत नाहे काई मयार। जगाल थी मारे साथी मारे, जगाल थी मारे साथी मारे, पंहिंजे देश जे यारनि जी मां पक सुञाता पंहिंजा हा, मां पक सुञाता पंहिंजा हा। हू धारियनि सां गॾु धाड़े में थे वाट ॾसियाऊं वेरनि खे वेही वांझियड़नि जे वाड़े में। उहे ई जिन खे वोट ॾिना हुआ, ये उहे ई जिन जे लाइ नारा नारे नारे उहे ई अथव वेरी, उहे ई त इंशाअल्लाह इन्हनि वेरनि खे भॼाए करे सुख जो साह खणंदासीं। ऐं जमीयत उलमा इस्लाम इहो फ़ैसिलो कयो आहे त सिंध हुकूमत जे ख़िलाफ़ 28 दिसंबर खां नवाब शाह में जनाब आसिफ अली ज़रदारी जे घर खां करप्शन मिटायो, सिंध बचायो तहरीक जो आगाज़ कंदासीं ऐं ओसी ताईं चुप करे न विहंदासीं जेसी ताईं ये ज़ालिम हुक्मरान पंहिंजनि घरनि ॾे वापसि नथा वञनि। इंशाअल्लाह नथा चओ, इंशाअल्लाह नथा चओ। घबरायो न, तव्हांखे बि थो चवां, पंहिंजे शहीद बाबे खे बि थो चवां, मिट गए मिटते हैं मिट जाएंगे दुश्मन तेरे, मिट गए मिटते हैं मिट जाएंगे दुश्मन तेरे। न मिटा है न मिटेगा कभी चर्चा तेरा। हम रोक रहे हैं बातिल को, कोई आए हमारे साथ चले। हम रोक रहे हैं बातिल को, कोई आए हमारे साथ चले। ये रास्ता जन्नत जाता है, कोई आए हमारे साथ चले। मदीने जे मीर फरमायो तो जेको अंगन नंगन ऐं दंगन जो तहफ़ुज़ कंदे मारियो वञे उहो शहीद आहे। असां दीन जो बि तहफ़ुज़ कंदासीं, आवाज़ नथो अचे। असां दीन जो बि तहफ़ुज़ कंदासीं, असां धरतीअ जो बि तहफ़ुज़ कंदासीं, असां ग़रीब ऐं मिस्कीन मारवड़नि जो बि तहफ़ुज़ कंदासीं, त इंशाअल्लाह इन्हनि ज़ालिम हुक्मराननि जो बि मुक़ाबिलो कंदासीं। ऐं उन खां पोइ हाणे नओं बिल सिंध असेंबलीअ में लिकी करे पास करायो वियो। मां हैरान आहियां। हज़रत साईं पीर साहब पागारे दामत बरकातुहुल आलिया ते, हज़रत पीर साईं पागारे जो ॾाढो वॾो पीर साईं पागारो पीर सबक़तुल्लाह शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह, असांजे बुज़ुर्गनि जो ॾाढा पीर सिबग़तुल्लाह शाह राशिदी आहे। हज़रत अमरोटी जो सिलसिला नसब, हज़रत बेरवी जो सिलसिला नसब, हज़रत हालेजवी जो सिलसिला नसब वॾे पीर साईं पागारे ताईं पहुचे थो। ऐं सखर वारो वॾो पीर साईं पागारो ज़ालिमनि जो साथारी न हो, रब्बे मोहम्मद जो कसम मदीने जे मीर जो हलाली ऐं पक्को ग़ुलाम। शाह अब्दुल अजीज मुहद्दिस दहलवी सां गॾु होरनि खे अंग्रेज़ जे ख़िलाफ़ जिहाद में मोकिलण वारो पीर साहब पागारो हो। अॼु उन पीर साईं पागारे जी जमात पीपल्स पार्टी सां गॾिजी करे सिंध असेंबली में कानून पास करायो आहे त 18 सालनि खां घटि उमिरि वारो कोई मुसलमान नथो थी सघे। मां बरमाला सिंध हुकूमत के ॿुधाइण थो चाहियो, तव्हांजो बिल गैर इस्लामिया, गैर आईनिया, गैर शरइया, तव्हांजे बिल खे नथा मञूं। ऐं अॼु अज़ीम शान इज्तिमा में तव्हांखे चवण थो चाहियां, तव्हांजे इन बिल खे पेर जे ठोकर सां था उॾायूं। मुसलमान ॻाल्हाइनि, मुजाहिद ॻाल्हाइनि, मदीने जे मीर जा ग़ुलाम ॻाल्हाइनि। 18 साल खां घटि उमिरि वारो मुसलमान न थींदो। पूरी दुनिया में अहिड़ो कोई कानून कोन्हे। मां पुछण थो चाहियां, सैयद मुराद अली शाह साहब अकुल जे अंधे को त शाह साहब ठीक है तुझे कानून के मुताबिक
तू चवे थो त 18 सालन का घट उमिरि वारो मुसलमान न थींदो। हाणे को नौजवान मुसलमान थियण थो चाहे, इस्लाम चए थो, कुरान चए थो, मदीने जो मीर फरमाए थो त इन जो कलमो कबूल आ। तुंहिंजो कानून चए थो त इन जो कलमो कबूल न है। शाह साहब तुंहिंजो चमण मञा या मदीने जे मीर जो चमण मञा? जवाब ॾियो, जवाब ॾियो, जवाब ॾियो। हलो शाह साहब इहो ॿुधाए, को पोढ़ा 40 साल जो 50 साल जो जोड़ो आहे, ज़ाल मुड़ुस आहिनि, ॿई इस्लाम क़बूल था कनि, उन्हनि सां गॾु औलाद आहे, 2 धीअर आहिनि, 2 पुट आहिनि जेका 18 साल खां घटि वारा आहिनि। हाणे ॿुधाए त तुंहिंजो कानून हिन जे औलाद खे छा चवंदो? मुसलमान सॾींदो या काफ़िर सॾींदो? हिन जो कानून काफ़िर सॾींदो। पीउ मां त कलमो पढ़ी सघनि था, लेकिन पुट कलमो नथो पढ़ी सघे जेसि ताईं 18 सालनि जो न थिए। धी कलमो नथी पढ़ी सघे जेसि ताईं 18 सालनि जो न थिए। नौजवान निकाह कयो। हाणे तूं ॿुधाए, इस्लाम चए थो त हिन जो निकाह क़बूल आहे, इस्लाम चए थो त हिन जो निकाह शरई आहे, इस्लाम चए थो त हिन जो निकाह जाइज़ आहे। तुंहिंजो कानून चए थो त हिन जो निकाह जाइज़ न आहे। हाणे तुंहिंजो चवण वठां या शरीयत जो चवण वठां? ॻाल्हायो। अब इहो कानून पुछो मान त छो आंदो अथव? आख़िर कहिड़ी वजह, कहिड़ो मथे जो सूरो, छो कानून आंदो अथव? छो साईं हिन जे करे आंदो आहे त ज़बरदस्ती कोई कंहिंखे मुसलमान न करे। 18 सालनि खां घटि उमिरि वारो कूड़ी वसीयत खणी अचे त पार्टीअ जो सरबराह बि बणिजी वेंदो, ज़रदारी मां भुटो बि बणिजी वेंदो। 18 साल कुझु चई वियो आहे यार, जागो था, जागो था, कुझु चई वियो आहे। 18 सालनि खां घटि उमिरि वारो कूड़ी वसीयत खणी अचे त पार्टीअ जो सरबराह बि थी वेंदो ऐं ज़रदारीअ मां भुटो बि थी वेंदो। बाक़ी जेकॾहिं 18 सालनि खां घटि उमिरि वारो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सदा पढ़े त उहो मुसलमान छो? तुंहिंजे पीउ जी मिल्कियत आहे छा? तुंहिंजे पीउ जो कानून आहे छा? तुंहिंजे पीउ जो मुल्क आहे छा? मुल्क इस्लामी हुयो ऐं मुल्क इस्लामी आहे ऐं इंशाअल्लाह मुल्क इस्लामी रहंदो। पाकिस्तान का मतलब क्या? जबरदस्ती ला इकराह फिद्दीन। कुरान तो फरमाए ला इकराह फिद्दीन। इस्लाम में काई जबरदस्ती कोन है, इस्लाम में काई जबरदस्ती कोन है। ऐं खुद मदीने जमीर के रब हुक्म तो फरमाए उदो इला सबील रब्बिका बिल हिकमत वल मौइज़तिल हसना। महबूब माण्हुनि खे हिकमत सां ऐं नरम गुफ्तगू सां सॾ। जबरदस्ती इस्लाम में आहे ई कोन। तू 18 सालनि वारे जी ॻाल्हि थो करे। चाचा मुराद अली शाह साहब, मां त चवां तो 18 सालनि वारो त ठहियो, 150 साल वारे पोढ़े खे बि जबरदस्ती कलमो नथो पढ़ाए सघिजे। तू 18 सालनि वारे ते मोह पियो, मां 150 सालनि वारे जे अकलियत तुंहिंजे हक़नि जी ॻाल्हि पियो कयां। मां 150 सालनि वारे अकलियत जे हक़नि जी ॻाल्हि पियो कयां। अकलियत तुंहिंजे हक़नि जी ॻाल्हि बुतनि ते खीर चढ़ाइण सां न थींदी आहे बिलावल साहब। बुतनि जी पूजा घोटकीअ में हाणे बुतनि जी पूजा कीअं या न कीअं तव्हां ॿुधायो? अब बुतनि जी पूजा कयई या न कयई? मां तो पुछां त कोई मुसलमान बुतनि जी पूजा कीअं थो करे सघे? छा कोई हिंदू मस्जिद में अची फजर जी नमाज पढ़ी सघे थो? कोई ईसाई, कोई सिख ज़ोहर असर मगरिब जी नमाज पढ़ी सघे थो? कोई हिंदू सिख यहूदी? हाणे डोनाल्ड ट्रंप अमेरिका जो वज़ीर आज़म थियो आहे, छा डोनाल्ड ट्रंप काबतुल्लाह जो तवाफ करे सघे थो? जॾहिं उहे तुंहिंजी इबादत नथा करे सघनि त बिलावल साहब तूं हिंदुनि जे बुतनि जी कीअं थो इबादत करे? बिलावल ज़रदारीअ ते न, बिलावल हीअं चओ इस्लाम जे दुश्मननि ते, इस्लाम जे दुश्मननि ते, इस्लाम जे दुश्मननि ते। नारो नारो बुलंद आवाज़ सां, इस्लाम जे दुश्मननि ते, शाइर इस्लाम जे दुश्मननि ते, कुरान जे कानून जे दुश्मननि ते, मोहम्मद अरबी जे शरीयत जे कानून जे दुश्मननि ते रुगो लानत न लख लानत। बाक़ी अकलियतुनि जो तहफ़ुज़ बिलावल साहब मिठाई चाइण सां,
खीर चाणना न थींदो। हाँ, घोटकीअ जे हिंदुनि खां वञी पुछ, शिकारपुर जे हिंदुनि खां वञी पुछ, लारकाणे जे हिंदुनि खां वञी पुछ। उन्हनि जे हुकूक जो जेकॾहिं कंहिं तहफ़ुज़ कयो हो त उहो मोहतरमा बेनज़ीर भट्टो जो पुटु बिलावल भट्टो सरदारी न हो, बल्कि लारकाणे जे हिंदुनि जे लाइ जेकॾहिं को मैदान ते निकितो, शिकारपुर जे हिंदुनि जे लाइ को मैदान ते निकितो, सकरे घोटकीअ पन्निया किले जे हिंदुनि जे हुकूक जे तहफ़ुज़ जे लाइ कोई मैदान ते निकितो त शहीद ख़ालिद महमूद जो पुटु तव्हांजो हे भाउ ऐं जमीयत उलमा इस्लाम जा हे कारकुन हुया। कल भी अक़लियतुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो हो, अॼु भी अक़लियतुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कयूं था। ऐं अक़लियतुनि खे चवण थो चाहियां, अचो हिंदुओ, सिखो, ईसाईओ, मारवाड़ियो, अचो मुंहिंजी जमात जमीयत उलमा इस्लाम में शामिल थियो। तव्हांजे जान, माल, इज़्ज़त ऐं आबरू जी कोई हिफ़ाज़त कंदो त जमीयत चाहे कारकुन कंदो। चओ इंशाअल्लाह, चओ इंशाअल्लाह। मां शहीद बाबे जे उन मशन खे हितां अॻिते खणी हलण आयो हां, जेको हिते मुंहिंजे बाबे छॾियो हो। अचो त धरतीअ जे हक़नि जे लाइ जद्दोजहद कयूं। साथ ॾींदव? अचो त धरतीअ जे हक़नि जे लाइ जद्दोजहद कयूं। अचो त दीन जे निज़ाम जे निफ़ाज़ जे लाइ मेहनत कयूं। अचो त ग़रीबन, मिस्कीनन, हारिन, ज़रूरतमंदन खे उन्हनि जा हक़ ॾियारण जे लाइ मेहनत कयूं। अचो त सबा जड़ी सिंध खे हिकु दफ़ो ॿीहर बाबुल इस्लाम बणाइण जे लाइ पंहिंजो किरदार अदा कयूं। चओ था इंशाअल्लाह, चओ था इंशाअल्लाह। कहिड़ा कहिड़ा था चवनि इंशाअल्लाह। मुझे गुफ्तगू जो आखिरी लफ्ज़ आहिनि, बाक़ाया गुफ्तगू सुभाणे इंशाअल्लाह लारकाणे में इंशाअल्लाह जी सदा ॿुधण थो चाहियां। आलिमनि जो साथ ॾींदव, जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾींदव। करप्शन मिटायो, सिंध बचायो, तहरीक में जमीयत सां कुलो कुलो में मिलाए हलंदव। वाइदो मुड़साणो ऐं पंहिंजे शहीद बाबे खे अबा दुआ थींदी, दुआ थींदी, दुआ थींदी। तकड़ न कयो, तकड़ न कयो। पंहिंजे शहीद बाबे खे हिननि लफ़्ज़नि सां ख़िराज अक़ीदत पेश करण थो चाहियां। मौलाना मोहम्मद साले इंडन साहब, हज़रत मौलाना सऊद अफजल हालेजवी साहब पंहिंजे बाबे खे हिननि लफ़्ज़नि सां ख़िराज अक़ीदत पेश करण थो चाहियां। भुलाने से जो न भूले, ॼण त बाबा जन हीअं था फरमाइनि, भुलाने से जो न भूले वो कहानी छोड़ जाऊंगा, भुलाने से जो न भूले वो कहानी छोड़ जाऊंगा, ज़माना मैं तेरे आंखों में पानी छोड़ जाऊंगा, लिपट कर दरो दीवार से लोग रोएंगे, मैं ऐसी सोग में लिपटी जवानी छोड़ जाऊंगा, मिटाओगे मिटाओगे कहां तक मेरी यादों को, मेरी बातों को, हर मोड़ पर अपने लहजे की रवानी छोड़ जाऊंगा, कुछ इस तरह से निकलूंगा, कुछ इस तरह से निकलूंगा तेरी दुनिया को ठुकरा कर, कुछ इस तरह से निकलूंगा तेरी दुनिया को ठुकरा कर, मैं दुश्मन के चेहरे पे भी हैरानी छोड़ जाऊंगा। ऐं आखिर में कातिलन के, दुश्मनन के, इस्लाम ऐं दीन जे दुश्मनन के, शहीद जे दुश्मनन के हीअं चवण थो चाहियां, इधर आ सितमगर, इधर आ सितमगर, हुनर आज़माए, इधर आ सितमगर, हुनर आज़माए, तू तीर आज़मा, हम जिगर आज़माए। मां जेको चयुम अल्लाह तबारक व तआला मंजूर व मक़बूल फरमाए। जिंदगी बाकी, मुलाकात बाकी। सुभाणे लारकाणे जे शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस में इंशाअल्लाह। वमा अलैना इल्लल बलाग।